सभागी जड़ी छोकरी नालायक तो न हुई जो कहीं क्रिमिनल की ॾिनी वञे। शायद न न्याणी जो को नसीब ही अड़ो मुंह वटि ईंदी त मां चिड़ाईंदी मांस, चवंदी मांस सभागी तोखे अहिड़ो मुड़ुस मिलंदो जेको किनो हूंदो, कोझो हूंदो। चवंदी हल मासी मूंखे बदुआऊं त न ॾे। शायद उन न्याणी खे मुंहिंजी बदुआ लॻी पुट। न मां न, इनमें दुआ या बदुआ नसीब या निभाग जी ॻाल्हि नाहे। असल ॻाल्हि आहे चाची अमीर बख्श जहिड़े माण्हुनि जी सोच जी। मूंखे न आहे पढ़णो। चङो बाबा, नाराज़ न थी। हे ॾिस ॿाहूं थो ॿधायां, हाणे मां जल्दी मोटींदुसि ऐं पोइ समूरो वक़्तु पंहिंजी होलीअ खे ॾींदुसि। ठीकु? हलल कूड़ा। सच थो चवां होरी। चङो ख़ैर सां वञ, पर ॾिस जल्दी अचिजांइ। जेसीं ताईं तूं न ईंदे तेसीं ताईं तुंहिंजे अचण जो इंतज़ार मुंहिंजी हिननि अखियुनि में जाॻंदो रहंदो। मरी भी कोन थी करी सघी आहे, थोरो वज़न बि कोन थो करे, उहो मानी खाई खाई छुरियूं थी पियो आहे। माण्हू करी निभागी दादा निभागी। हल 15 किलो भरी उहा बि कोन थी करे सघे। हल ठोकिया वेठूं। आज भला देर करे आयो ही, खैर त आहे न। ॾाढो इंतजार कराए दे, असीं त तुंहिंजे राह में भी थकिजी पिया आहियूं सफ़ा। दिए ॿुधाए त सही छा थियो आहे, ॿुधाए छो थी? वो छोरो वरी केर मुस्तू नज़र ही तो बड़ी तंग पे क्यों? हाँ तो को बेगैरत इंसान है। अरे वो आराम से तो वधिक तंग करे रहे हो। अरे पुत्र चल मुझे मां ये पिस्तौल खाने के लाओ मनी चल मुझे मां। लगे कसम जो कसम बजे वो लगी छा बुधाई मारे भी थई मुखे तूड़े साजे है नंगई तो थोड़ी जी तो साथे नगर जे खराब तो गालाई हां हां तू मुझसे बोल ए रे रवानी ना जब रथिया हल तू तो खड़िया बोल तो करो का हल हल कर कार्रवाई शुरू कर कैसे छोड़ो
दमुछ कूड़े से दमुछ माइटन के ॾेखारे इहो मुहांडो। अरे कारे खणिया मखिस तेल करेस कारो मुंह उगदो कायो है तेल मखे। हां साईं तेल दे मत कर मुतो मत मुतो बढ़िया पर पई माइटन के तो पर नंगन में की अथव जुबान। अरे मुत के मखिस मुंह के मोके गोल्डी मुंह करगस। मुखे मारे छड़ियो तुझे नकारे वगे तुझे नकारे वगे डोरी सोने सगे जानी मुखे मारे छड़ियो तुझे नकारे हां छड़ गाण के हिन से बाटे जी हालत। अरे तो हालत कह कया वरियाम कया हिन जी हालत या पर छो ताजू उन्हनि ते इल्जाम लगायो तामीर जी छोकरी के छेड़ियो थे मथो कुड़ा करो मो करे सॼे ॻोठ में गॾे में गोयस थक थी लूसी। अरे बेघर तो बुढ़ी को न मोए मुझो तो नक कपाए छॾियो हो हाणे ॻोठ में घुमण जहिड़ा कोन आहियूं। चाचा लच्चा मुखे चाचा तो जड़ो लूसी मुझो भाट न थो थी सघियो। हाणे मुड़ुस हूंदो त पलान कदे वरियाम खा वरियाम तो यो मुझे भाटे जे माथे करन मलिया या मुझे माथे करन मलिया थी याद रख जाए। एड़ो पलांदु कदो सायो जो जिंदगी भर याद कदे। अल्लाह साईं जो शुक्र है को खून खराबो न थियो। पुट आइंदा एड़े किस्म जी जल्दबाजी न कजा। अम्मा यो तो चंगो ही थियो जो अदा के चाचा वरियाम रस्ते में मिली पियो न त लाए छा थे हां। हां दिए अल्लाह मड़ी चंगाई कई। अम्मा जगन चाचो वरियाम मुखे न मिले न त मां हुन कमीने जे सीने मां गोलियूं वार पार कया हां। न पुट इहा उम्र तुंजे एड़े कमन जी ना है। गैरतमंदन जी का बे उम्र ना है थींदी अम्मा। पर पुट तोखे कुछ थी पवे हा त पो तोखा सवा बियो आए भी केर असांजो। पणी जी त खबर अथई जेड़ो आए तेड़ो न। सुबह जो घर खां निकरे तो वरी आधिन मल अची मोटे तो। अम्मा मुखे कुछ भी न थे हा। न पुट इए न चओ जडे न इए मुआ हथियार हली पवंदा आहिन त घणो कुछ तबाह थी वेंदो आ। बागी काने मरी वई छाथियो खेता है खैर जी थी ॾिठी पंहिंजे गैरत मत भाउ आहे पंहिंजे चाचे जा कारनामा। छा भेड़े का आसमान ते लही आई जो मुस्तोल सां थोरो ॻाल्हायो त गुनाह थी पियो। केड़ी केड़ी भेड़ मुंजी इहा तुम्हारी भेड़ जन्नत ॿियो कहिड़ी भेड़ जेका सॼो ॾींहुं घिटनि में रुलंदी थियो त ॿियो। खुदा जे वास्ते ये न चओ मुंजी भेड़ एड़ी ना है। तुंहिंजी भेड़ अहिड़ी न आहे त पोइ मुंहिंजे भाइटे खे छो सॼे शहर में पेश थो कई। तो मुस्तबो कुछ कयो हूंदो न। हाँ त हाणे तूं बि ॿियनि जी ॿोली ॿोली थी पर कन खोले ॿुधी छॾे। तूं मुंहिंजी आई मुंहिंजी ख़रीद थियल आई यादि रखी छॾ। अॼु खां पोइ तुंहिंजी ज़बान जे करे के ॿिए झक में ॻाल्हायो त कपे कुतनि खे ॾेई छॾींदोसि। बाक़ी इन वरुअ ऐं अलायार सुतल दुश्मनी खे जॻहि वाई ऐं वरुअ खे वरी अहिड़ी निंड सुम्हारींदुसि जो हुन जा नस्ल बि यादि कंदा।